इस्लामाबाद की अदालत टिकटॉकर सना यूसुफ के कत्ल में मुलविस जवाबदार के रिमांड ते जेल हवाले करे छॾियो आहे। पुलिस पारां जवाबदार उमर हयात के अदालत में पेश कयो वियो। अदालत जवाबदार उमर हयात के 14 ॾींहनि जी रिमांड ते जेल हवाले करे छॾियो आहे। अवां खे आगाह कर रहिया आहियूं टिकटॉकर सना यूसुफ के केस के हवाले से। तो इस्लामाबाद की अदालत टिकटॉकर यूसुफ जे कत्ल में मुलविस जवाबदार के रिमांड ते जेल हवाले करे छॾियो आहे। पुलिस पारां जवाबदार उमर हयात के अदालत में पेश किया वियो। अदालत जवाबदार उमर हयात के 14 ॾींहनि जी रिमांड ते जेल हवाले करे छॾियो आहे। यह अहम ख़बर है जेका मां सां शेयर कर रहिया आहियूं। तो इस्लामाबाद की अदालत टिकटॉकर सना यूसुफ जी कत्ल में मुलविस जवाबदार के रिमांड ते जेल हवाले करे छॾियो आहे। पुलिस पारां जवाबदार उमर हयात के अदालत में पेश किया वियो। अदालत जवाबदार उमर हयात के 14 ॾींहनि जी रिमांड ते जेल हवाले करे छॾियो आहे। यह अहम ख़बर है टिकटॉकर सना यूसुफ के केस के हवाले से मूंखे आगाह कर रहिया आहियूं। तो इस्लामाबाद की अदालत टिकटॉकर सना यूसुफ के कत्ल में मुलविस जवाबदार के रिमांड ते जेल हवाले करे छॾियो आहे। पुलिस पारां जवाबदार उमर हयात के अदालत में पेश कयो वियो। अदालत जवाबदार उमर हयात के 14 ॾींहनि जी रिमांड ते जेल हवाले करे छॾियो आहे। अवां खे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं। तो इस्लामाबाद की अदालत टिकटॉकर सना यूसुफ के कत्ल में मुलविस जवाबदार के रिमांड ते जेल हवाले करे छॾियो आहे। पुलिस पारां जवाबदार उमर हयात के अदालत में पेश कयो वियो।